हूंदी आहे उन जी कॾहिं आइडेंटिटी ख़तमु कोन थींदी आहे जेको शेरो शाइरीअ सां पंहिंजा ख़्याल भरत सियासतदान शाइर सरवर जमायत जे अॻूणे रूहानी पेशवा ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मखदूम मोहम्मद अमीन फहीम जे मशहूर शहरी मजमूए पैगाम जे वाक़ियाती तारीख़ ते खादम हुसैन अलवी हमदम पारां सहिड़ियल किताब तारीख़ पैगाम जी महूरत सूबाई वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब ज़मा मखदूम हाउस हवा में कई। तक़रीब खे ख़िताब कंदे मखदूम महबूब ज़मा चयो त सेहतमंद मुआशरे जे क़याम लाइ किताब दोस्ती लाज़मी आहे। मखदूम ख़ानदान सदाईं इल्म व अदब जी आबियारी कई आहे। मखदूम अमीन फहीम घणरुखी इल्मी अदबी समाजी सियासी ऐं रूहानी शख़्सियत हुआ। संदन कलाम तख़लीक़ी हुस्न फ़िक्री घराणे मज़मूई वसियत ऐं ॿोलीअ जे हसनाकी समेत अनेक खूबियुनि सां टमाटार आहे। पैगाम में क़ौमी इनक़लाबी नासिहाना रूमानवी वतन दोस्ती जो पैगाम समायल आहे। हिन चयो त मखदूम तालिबुल मौला वांगे मखदूम अमीन फहीम बि घण क़दुरु पंहिंजे शाइरीअ में तारीख़ ऐं हंधु लिखियो आहे जंहिंसां शहर जो पस मंज़र ऐं उन दौर जे हालतुनि जी अक्कासी ॾिए थी। तक़रीब खे शाइर काज़ी मक़सूद ख़िताब कंदे चयो त मखदूम अमीन फहीम जा ग़ज़ल नज़म काफ़ियूं फ़नी लिहाज़ खां सघारा असरअंदाज़ आहिनि। तक़रीब में मखदूम अल हबीब ज़मा मखदूम आसिफ सैयद जानी शाह हुसैनी गुल मोहम्मद पंवर खादम अली शाह मीर चंड मीर रज़ाक ॾिनो हिमू पोटो ज़ाहिद काका मज़हर डहरी एहतशाम कुरैशी मुसरत जैफरी शौकत उनड़ हाशिम उनड़ ऐं ॿियनि शिरकत कई। अब्दुल वाहिद उमरानी सोच टीवी न्यूज़ सईदाबाद।